بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أمن يجيب المضطر إذا دعاه ويكشف السوء صدق الله العلي العظيم मुंहिंजा नाज़रीन मुहतरम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त मां तव्हांजे साम्हूं हिकु क़ुर मजीद मंझां मशहूर ऐं मअरूफ़ आयत जो शर्फ़ हासिल कयो आहे ऐं ही आयत जहिड़े तरह सां मशहूर आहे, कंहिं बि मर्ज़ कंहिं बि बीमारी जे सिलसिले में अगरि 3 मरतबा पढ़ी वेंदी आहे त उहा बीमारी उहो मर्ज़ उन शख़्स खां दूर थी वेंदो आहे। इन मां इहो ज़ाहिर थिए थो त अॼोको असांजो मौज़ू जेको आहे उहो हिकु मशहूर ऐं मअरूफ़ जेको आहे बीमारी फैलिजी चुकी आहे 185 मुल्कनि में, उन जो नालो करोना आहे। इन जे मुतालिक़ अॼु असां थोरो गुफ़्तगू कंदासीं। त हिकु किताब आहे जंहिंजो नालो मशहूर ऐं मअरूफ़ तव्हां सभिनी जे ज़हन में हूंदो, उन जो नालो आहे नहजुल बलागा। नहजुल बलागा मौला अमीरुल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जे ख़ुतबनि ते मुश्तमिल आहे ऐं उहे ख़ुतबा जेके मुख़्तलिफ़ उलमान जमा करे हिकु किताब जी शक्ल सूरत ॾिननि, इन किताब जो नालो नहजुल बलागा रखियो वियो। ऐं इन किताब जी शरह कंदे मुफ्ती जाफ़र साहिब फरमाए थो त हिन ख़ुतबनि मंझां हिकिड़ो अहिड़ो ख़ुतबो आहे जेको मौला जानवरनि जी औसाफ़ बयानु कयूं आहिनि ऐं उन्हनि जानवरनि मंझां हिकु जेको चमड़े नाले परिंदो आहे, पखी आहे, उन जी औसाफ़ बयानु कंदे मुफ्ती जाफ़र साहिब उन जी शरह कनि था पिया त अमेरिका में हिकिड़ो शिमाली इलाइक़े में पुराणे क़दीमी दौर जूं हिकु गार गुफ़ार आहिनि ऐं उन्हनि में इहे चमड़ा रहनि था पिया। उन्हनि चमड़नि जो जेके रहनि था पिया, अगरि उहे चमड़ा कंहिं इंसान खे चक हणनि था त उन जे चक जे सबबु उन जो जेको ज़हर आहे उहो इंसान में मुंतक़िल थिए थो ऐं उन ज़हर जे सबब सां सभ खां पहिरियों जेको असर ज़ाहिर थिए थो त उन इंसान खे मथे में सूरु थिए थो पियो ऐं सानियन ॿियो जेको असर ज़ाहिर थिए थो उन जो इहो आहे त उनखे बुखार थिए थो ऐं टियों जेको आहे उन जो ज़हर जो असर इहो आहे त उन जो साह में मुश्किलात थी वञेसि ऐं चोथों असर इहो थिए थो त उन खां खाइण पीअण ख़तमु थी वेंदो आहे ऐं पंजो असर इहो आहे त उन जो इंसान जो जेको हेठियों हिसो आहे उन में साह बाक़ी नथो रहे। इहे 5 असरात आहिनि उन चमड़े जे चक जा ऐं ॾिसूं त इहे 5 ई सिफ़तूं अॼु जेका मशहूर आहे जेका बीमारी आहे करोना उन में इहे पाती वञनि थी पियूं। त मालूम इहो थियो त मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जा जेके ख़ुतबा आहिनि उन्हनि असांखे इहा इन शइ जी तरफ़ असांखे मुतवजह कराइनि त जेका 1400 साल पोइ जेका बीमारी करोना नाल मशहूर थी आहे इहा काई नई न आहे। मौला असांखे अॻ में ई उन शइ जी तरफ़ इल्म ऐं तालीम ॾेई छॾी आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि